أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا ربي شكرا هديت قلبي شكرا نورت دربي شكرا شكرا يا رب. نحمده ونصلي على رسوله الكريم. قال رب اشرح لي صدري ويسر لي امري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. سبحانك لا علم لنا الا ما علمتنا انك انت العليم الحكيم. قال الله تعالى في القرآن المجيد والفرقان الحميد بعد أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من حمده ونفخه ونفسه. بسم الله الرحمن الرحيم. وما خلقت الجن والإنس إلا ليعبدون. मुख़्तसर हमद ऐं सलाह खां पोइ अल्हम्दुलिल्लाह असीं सभु अल्लाह रब्बुल आलमीन जा बंदा ऐं उन जा बाना आहियूं ऐं बाने जो कमु आहे बानप करणु, बंदे जो कमु आहे बंदगी करणु। जेको बानो बानप न करे उहो बानो न चइबो। ईअं ई जेको बंदो बंदगी न करे उहो बंदो न चइबो। बंदगीअ जो उसूल आहे ईमान जो दुरुस्त करणु। त पोइ जंहिंजे ईमान में खलल ऐं नुक़सान हूंदो तंहिंजी बंदगी, तंहिंजी इबादत, तंहिंजी बानप कॾहिं बि क़बूल न थींदी। ऐं जंहिंजो ईमान सिधो ऐं पूरो हूंदो उन जी थोरी बानप, थोरी बंदगी बि घणी फ़ाइदे वारी आहे। तंहिं करे असां मां हर कंहिंखे इहो जाइज़ो वठणु घुर्जे त उन जो ईमान कहिड़े रुख ते आहे। पंहिंजे ईमान खे दुरुस्त करण जी तमामु घणी कोशिश करे ऐं उन जे हासिल करण जे लाइ सभिनी कमनि खां मुक़दम रखे। इन करे जो असांजे हिन ज़माने में माण्हू दीन जी ॻाल्हियुनि में, दीन जे मुआमलनि में घणनि रस्तनि ते हलनि था। मिसाल तौर अल्लाह रब्बुल आलमीन जो फरमान कुल्लु हिज़्बिम बिमा लदैहिम फरिहून, त जेको जिते लॻल आहे उते ई ख़ुशि आहे। जेको जंहिं वटि जेका शइ आहे उहो उन खे ई हक़ ऐं सच सम्झे थो ऐं उन ते ई गामज़न आहे। के माण्हू पंहिंजनि पुराणियुनि रस्मुनि ऐं रवाजनि खे पंहिंजो दीन ऐं ईमान ॼाणे वेठा आहिनि, त के वरी बुज़ुर्गनि जा किस्सा कहाणियूं कसीदा ॻाईंदा ऐं ॿुधंदा आहिनि। के वरी मौलवियुनि जूं ॻाल्हियूं उन्हनि जी फतावाउनि ते हलंदा आहिनि, उन्हनि जे पोयां ई लॻंदा आहिनि। ऐं के वरी उन जी फ़िक़ह, उन जी सम्झ, उन्हनि खे ई दील, उन्हनि खे ई ईमान, उन्हनि खे ई सनद वग़ैरह सम्झंदा आहिनि ऐं उन ते ई पंहिंजे अक़ीदे ऐं ईमान जी बुनियाद रखंदा आहिनि। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं भाइरो, इन्हनि सभिनी रस्तनि मां तमामु बहितरीन रस्तो उहो आहे जेको अल्लाह रब्बुल आलमीन जो ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रस्तो आहे। ऐं इन सभिनी जमातुनि मां या सभिनी नज़रियनि मां बहितरीन नज़रियो उहो आहे जेको पंहिंजे लाइ उसूल ऐं क़ाइदो बणाए थो अल्लाह जे क़ुर खे या मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान खे, ऐं उन जे मुक़ाबले में पंहिंजी राय, पंहिंजी सोच, पंहिंजी फ़िक्र, पंहिंजी सम्झ, पंहिंजी या कंहिं ॿिए जी कंहिंखे बि का हुजत नथो ॼाणे। ऐं जंहिंजी बि ॻाल्हि आहे उहा अल्लाह ऐं उन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां भेटे थो, उन सां मिलाए थो। जेकॾहिं उन जे मुआफ़िक़ आहे त अखियुनि ते नाहे मुआफ़िक़ त उन्हनि खे छॾे ॾिए थो ऐं क़ुर ऐं सुन्नत खे सीने सां लॻाए थो। इहो बहितरीन रस्तो आहे, फलाह ऐं कामयाबीअ वारो रस्तो आहे। ऐं मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं भाइरो, असांजे हिन मुआशिरे में आम तौर इहा ॻाल्हि मशहूर आहे त अल्लाह रब्बुल आलमीन जे क़ुर खे या मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कलाम खे सम्झणु तमामु ॾुखियो आहे। उन लाइ वॾो इल्मु घुर्जे। सो असांखे अहिड़ी ताक़त किथे जो संदन कलाम खे सम्झूं ऐं इन वाट ते हलूं या उन वाट ते, उन रस्ते ते हलण जो
वॾनि बुज़ुर्गनि जो कमु आहे जेके असांखे कहिड़ी ताक़त आहे जो उन जे मुआफ़िक़ हलूं या उन ते अमल करे ॾेखारियूं। तंहिं करे असांजे लाइ उहे ई ॻाल्हियूं काफ़ी आहिनि जेके असां पंहिंजे वॾनि खां ॿुधियोसीं। मां वजदना अलैहि आबाअना कज़ालिक यफ़अलून, जीअं पंहिंजे वॾनि खे ॾिसंदा अचूं उन ई तरीक़े ते ई अमल कंदा अचूं। ही उन जो नज़रियो आहे ऐं इहो नज़रियो सरासर बेबुनियाद ऐं बातिल आहे। छो त अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़िक्र फहल मिन मुद्दकिर, त असां हिन क़ुरआन खे तमाम आसान करे लाथो आहे। केर आहे जेको हिन मां नसीहत हासिल करे, केर आहे जेको हिन मां सबक पिराए। वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़िक्र, त असां हिन क़ुरआन खे या हिन दीन खे बतौर नसीहत नाज़िल कयो आहे। लफ़्ज़ नसीहत ते असीं गौर कयूं त नसीहत जंहिं अल्फाज़नि में असीं कंदा आहियूं, ख़ासि तौर अहिड़ा अल्फाज़ चूंडींदा आहियूं ताकि जंहिंखे नसीहत कई पई वञे उहो असां खां सम्झी वञे, उहो ॻाल्हि खे चङी तरह सम्झे। ऐं जेकॾहिं सम्झाइण ख़ातिर, कंहिंखे ॿुधाइण ख़ातिर, कंहिंखे रहनुमाई करण ख़ातिर, कंहिंखे नसीहत करण ख़ातिर जेकॾहिं असां ॾुखिया लफ़्ज़ इस्तेमालु कंदासीं या अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कंदासीं जेको साम्हूं ॿुधण वारो उहो लफ़्ज़ कैच न करे, उहो लफ़्ज़ सम्झी न सघे, त पोइ मुंहिंजा भाइरो इन में ॾोह कंहिंजो? ॾोह ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन नासिह जो, नसीहत करण वारे जो, त उन जी ग़लती आहे त साम्हूं वारे जो लिहाज़ कोन रखियईं, साम्हूं वारे जी सम्झ जो, साम्हूं वारे ज़हन जो लिहाज़ न रखियईं त हू कहिड़ी ॻाल्हि खे सम्झे थो, हू केतिरे हद ताईं सम्झे थो। ईअं ई अल्लाह रब्बुल आलमीन हिन दीन खे, हिन क़ुरआन खे, हिन शरीयत खे बतौर नसीहत नाज़िल कयो आहे। जेकॾहिं असीं चऊं त ही दीन या ही क़ुरआन या मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान ॾुखियो आहे, इन खे सम्झण लाइ तक़रीबन 25 खां 30 इल्म खपनि, जेको पोइ असीं इन खे सम्झी सघूं था। पोइ मुंहिंजा दोस्तो इहो इल्ज़ाम कंहिं ते थो लॻे? नासिह ते, जेको नसीहत करण वारो आहे उन जो ॾोह आहे या जंहिंखे नसीहत कई वञे थी उन जो ॾोह? ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको नासिह उन जो ॾोह निकिरंदो, छाजे करे त उन अहिड़ा लफ़्ज़, अहिड़ो कलाम इस्तेमालु कयो जेको साम्हूं वारो सम्झी कोन सघियो। त अल्लाह रब्बुल आलमीन बहितरीन नासिह आहे, बहितरीन मुदब्बिर आहे, बहितरीन ख़ालिक आहे। उन ई बहितरीन कलाम नाज़िल कयो आहे जेको आम माण्हू बि सम्झी सघनि। अल्लाह रब्बुल आलमीन जो फरमान वलक़द अंज़लना इलैका आयातिन बय्यिनात वमा यकफुरु बिहा इल्लल फासिकून। सूरह बकरा जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बेशक तो ॾांहुं साफ़ आयतूं मोकिलियूं आहिनि, असां साफ़ ऐं वाज़े चिटियूं आयतूं असां तव्हां ॾांहुं मोकिलियूं आहिनि, सिर्फ़ बेदीननि ऐं फासिक ऐं फाजिरनि खां सवाइ ॿियो को बि इन जो मुनकर न थींदो। जंहिंजे दिलि में कजरवी हूंदी, जंहिंजे दिलि में टेड़ हूंदो, जेको दीन खे सम्झण ई न चाहींदो उहो ई इन जो इनकार कंदो। न त ही आयतूं उहे आहिनि जेके बिल्कुलु वाज़े ऐं चिटियूं ऐं बिल्कुलु खुलियूं आहिनि, यानी उन्हनि ॻाल्हियुनि जो सम्झणु को मुश्किल न आहे, पर उन्हनि ते हलणु नफ़्स खे ॾुखियो लॻंदो आहे। उन लाइ त नफ़्स खे ॿिए कंहिंजी फर्माबरदारी करणु ॾुखी लॻंदी आहे। तंहिं करे जेके माण्हू नाफ़रमान आहिनि, जेके गुनाहनि में गरक आहिनि या पंहिंजे रस्म रवाज में गरक आहिनि या अंधी तक़लीद में गरक आहिनि, त उन्हनि खे उहे ई इनकार कंदा आहिनि वाज़े आयतुनि जो, ऐं उहे ई हीला, उहे ई तावीलूं, उहे ई मनमानियूं हलाईंदा आहिनि ऐं उहे ई अहिड़े क़िस्म जी ॻाल्हियूं कंदा आहिनि त क़ुर खे सम्झणु, क़ुर खे या हदीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सम्झणु आम माण्हूअ जे वस जी ॻाल्हि न आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह रब्बुल आलमीन ऐं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे कलाम खे सम्झण लाइ को घणो इल्मु न घुर्जे, छो त पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अणॼाणनि खे रस्तो ॾेखारणु ऐं जाहिलनि खे सम्झाइणु ऐं बे इल्म खे इल्मु सेखारण वास्ते ई आयो हो। अल्लाह रब्बुल आलमीन जो फरमान वल्लज़ी बअस फिल उम्मीयीन रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिही वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल खिताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्ल लफी ज़लालिम मुबीन। उहा पाक ज़ात है अल्लाह रब्बुल आलमीन जी, जे अनपढ़ियलनि में संदन क़ौम मां ही हिकु पैगंबर पैदा कयो, मोकिलियो, जे मंझंदि
संदन आयतूं अल्लाह रब्बुल आलमीन जूं आयतूं पढ़ंदो रहियो, पढ़ी ॿुधायूं ऐं खेनि पाक कयो ऐं खेनि किताब ऐं हिकमत, किताब यानी क़ुरान ऐं सुन्नत जी तालीम सेखारियईं। व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन, जो हिन क़ुरान जे या हिन शरीयत जे या हिन इल्म जे अचण खां पहिरीं उपदरी गुमराही में हुआ। यानी अल्लाह रब्बुल आलमीन जी वॾी नेमत आहे जो हुन अहिड़ो रसूल मोकिलियो जंहिं बेख़बरनि खे ख़बरदार कयो, नापाकनि खे पाक, जेके शिरक जी गिलाज़तुनि में फाथल हुआ, रस्म और रवाज जी गिलाज़तुनि में फाथल हुआ, इहे सभु नजस हुआ, उन्हनि खे अल्लाह ताला रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाक कयो। जाहिलनि खे इल्म वारो कयईं, नादाननि खे अक़ुल वारो कयईं ऐं गुमराहनि खे सिधी वाट ते आंदो। पोइ जेको माण्हू इहा आयत ॿुधे, हुवल्लज़ी बअस फिल उम्मियीन रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा, त हीअ अल्लाह रब्बुल आलमीन जी वॾो इनाम आहे जो अनपढ़ियलनि ते, उम्मत ते, या ईअं सम्झ पूरी इंसान ज़ात अल्लाह रब्बुल आलमीन जो वॾो इनाम आहे। हिन पैगंबरनि जी ॻाल्हि अल्लाह रब्बुल आलमीन जो रसूल मोकिलियो। ऐं जेकॾहिं ईअं चइजे त हिन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि सिर्फ़ आलिम सम्झंदा या इल्म वारा सम्झंदा या जेके दाना ऐं होशियार माण्हू हूंदा, पढ़िया लिखिया हूंदा, उहे ई सम्झंदा, त पोइ असीं सोचूं त असां हिन आयत खे कीअं मञियोसीं। अल्लाह रब्बुल आलमीन त फरमाए पियो त असां अनपढ़ियलनि में, नादाननि में, नावाकिफ़नि में जेको असां रसूल मोकिलियोसीं, ऐं इहो रसूल मोकिले करे वॾो इनाम असां कयो आहे हिन इंसान ज़ात ते, इंसानियत ते। बल्कि अल्लाह रब्बुल आलमीन जो ही कलाम ॿुधी करे अनपढ़ियल जेके हुआ, जाहिल माण्हू ही कलाम ॿुधी करे आलिम थिया आहिनि, ऐं जेके गुमराह हुआ उहे ई इहो कलाम ॿुधी करे सिधी वाट ते आया आहिनि। ऐं जेके चवनि था त ही कलाम, ही क़ुरान या ही सुन्नत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सम्झण जे लाइ वॾो इल्म खपे, आलिम ई हिन क़ुरान खे सम्झनि, आलिम ई हदीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सम्झनि, पोइ उन जी मिसाल उन डॉक्टर वांगुरु या उन मरीज़ वांगुरु आहे जेको बीमार आहे, जेको बीमार आहे ऐं बीमारी में सफ़ा वरतल आहे, ऐं उनखे ॿुधाइजे थो त फलाणो डॉक्टर जेको आहे माशाअल्लाह ॾाढो होशियार आहे, इलाइक़े में मशहूर आहे, पूरे शहर में मशहूर आहे, माशाअल्लाह सुठो हकीम आहे, तव्हां उन खां हली इलाज करायो, इंशाअल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे शिफ़ायाब कंदो, तव्हांखे सेहत ॾींदो। ऐं बीमार, जेको बीमार आहे उहो जवाब में चवे त इन हकीम खां, इन डॉक्टर खां उहे माण्हू इलाज कराइनि जेके तंदुरुस्त आहिनि, उहे माण्हू इलाज कराइनि जेके सेहताब आहिनि, उहे माण्हू इलाज कराइनि जेके माशाअल्लाह हलनि फिरनि पिया चाक ऐं चङा भला आहिनि, उहे वञी इलाज कराइनि। डॉक्टर उन्हनि जो ई इलाज कंदो। आऊं त बीमार आहियां, आऊं कीअं थो इलाज कराए सघां? पोइ छा था सम्झो, उन बीमार खे अकुलमंद चवंदऊं या बेवकूफ़ या अहमक चइबो? ज़ाहिरी ॻाल्हि आहे अहमक ऐं बेवकूफ़ चइबो। छाजे लाइ? वो इन ही करे जो हकीम या डॉक्टर उन्हें जो इलाज कंदो आहे जेको बीमार हूंदो आहे। ईअं ई अल्लाह रब्बुल आलमीन मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उम्मत जे लाइ हकीम बणाए करे मोकिलियो, हिकमत ऐं दानाई ॾेई करे हकीम बणाए करे मोकिलियो, ताकि हिन उम्मत जी, हिन इंसान ज़ात जी इस्लाह करे, गुमराही मां कढी करे सिधो रस्तो ॾेखारे। छो त मतिलब त जेको वॾो जाहिल हुजे, जेको वॾो जाहिल हूंदो, जेको वॾो अनपढ़ियल हूंदो, जेको वॾो जेको असो क़ुरान जेको दीन खां दीन ऐं दुनियावी लिहाज़ सां पोइते हूंदो, उन खे ई अल्लाह रब्बुल आलमीन जो कलाम या मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलाम सम्झण ज्यादा शौक़ रखणु घुर्जे, उन खे वधीक शौक़ रखणु घुर्जे। न को ईअं जो उहो पाण परे भॼे त ही जेको असो क़ुरान खे सम्झण या दीन खे सम्झण उलमा जो कमु आहे या बुज़ुर्गान दीन जो कमु आहे, असीं त उनजे पोयां ई हलंदासीं। तंहिं करे सभिनी ख़ासि ऐं आम माण्हुनि खे खपे त अल्लाह ताला जो कलाम ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कलाम जी तहक़ीक़ात कनि, उनखे गौर फिक्र सां कनि लाइ पढ़नि, ॿुधनि ऐं उन ते अमल करण जी कोशिशि कनि ऐं उन जे मुआफ़िक पंहिंजे ईमान खे दुरुस्त कनि।
छो त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं भाइरो सम्झणु घुरिजे त ईमान जा ख़ासि जेके रुकन आहिनि से ॿ आहिनि। ईमान जी बुनियाद ॿ बुनियादी रुकन आहिनि। हिकु अल्लाह रब्बुल आलमीन खे ॼाणनि, हिकु अल्लाह रब्बुल आलमीन खे ॼाणनि, उन ते ईमान आणनि, उन ते पंहिंजो अक़ीदो मज़बूत करणु, ऐं ॿियो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रसूल ॼाणनि। अल्लाह रब्बुल आलमीन जी उलूहियत खे ॼाणण जे लाइ ही शर्त आहे त कंहिंखे बि अल्लाह रब्बुल आलम जी ज़ात में, उन जी सिफ़तुनि में, उन जे कमनि में कंहिंखे शरीक न बणाइजे। ऐं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे ईमान आणण जो ही आहे त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूल करे ॼाणजे, ऐं हिन नमूने हूंदो आहे। ऐं संदसि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रस्ते खां सवाइ ॿिए कंहिंजी बि ताबेदारी न कजे। पहिरें हिसे खे तौहीद ऐं उन जे मुखालिफ़ खे शिरक चइबो आहे। ॿिए हिसे खे इत्तिबा सुन्नत या इताअत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चइबो आहे। उन जी मुखालिफ़त करण वारे खे बिदत चइबो आहे, यानी नओं कमु ईजाद करणु, जेको रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खे छॾे करे ॿियो तरीक़ो ईजाद करणु ऐं उन खे सवाब सम्झी करे, दीन सम्झी करे अमल करणु, इन खे बिदत चइबो आहे। त सभु कंहिं मोमिन खे घुर्जे त तौहीद ऐं इत्तिबा सुन्नत खे चङी तरह वठे ऐं शिरक ऐं बिदत खां पाण बि बचे ऐं ॿियनि खे बि बचाए। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त अल्लाह रब्बुल आलमीन असांखे जमी मामलातनि में क़ुरान और सुन्नत खे ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह अलैहि तवक्कलतु वल मसीर। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम।